अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वेनेज़ुएला जे कादीबारी शहर में ज़ोरदार धमाका, मुल्क में इमरजेंसी लागू। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप काराकस शहर मथां हमलनि जी तस्दीक़ करे छॾी। ट्रंप पारां वेनेज़ुएला जे सदर ऐं उन जी घरवारी खे पकड़े मुल्क खां ॿाहिरि मुंतक़िल करण जी दावा। ट्रंप चयो आहे त अमरीका वेनेज़ुएला ऐं उन जी लीडरशिप मथां वॾे पैमाने ते हमलो कयो आहे। वेनेज़ुएला जी हुकूमत अमरीका जी फ़ौजी अॻराई रद्द कंदे चयो आहे त हमलनि जो मक़सदु वेनेज़ुएला जे तेल ऐं मदनियात ते कब्ज़ो करणु आहे। अमरीका असांजा वसीला हासिल करण में कामयाब न थींदो। पाकिस्तान जी हवाई फ़ौज पारां मक़ामी तौर ते तैयार कयल तैमूर वेपन सिस्टम जो कामयाब तजुर्बो। जदीद मिसाइल 600 किलोमीटर ताईं ज़मीनी ऐं सामूंडी हदफ़ खे निशानो बणाइण जी सलाहियत रखे थो। ISPR जो चवणु आहे त तैमूर मिसाइल दुश्मन जे एयर ऐं मिसाइल सिस्टम खे चकमो ॾियण में असराइतो आहे। तैमूर मिसाइल जी कामयाबी सां हवाई फ़ौज जी सलाहियत में इज़ाफ़ो थियो आहे। एयर चीफ मार्शल ज़हीर बाबर सिद्धू साइंसदाननि ऐं इंजीनियर्स खे मुबारकबाद ॾींदे चयो आहे त तैमूर वेपन सिस्टम जो कामयाब तजुर्बो क़ौमी अज़म ऐं ख़ुदि किफ़ालत जो सबूत आहे। सदर पारां तैमूर वेपन सिस्टम जी कामयाब तजुर्बे ते ख़िराज तहसीन पेश। वज़ीर आज़म चयो आहे त तैमूर वेपन सिस्टम सां मुल्क जो दिफ़ा वधीक मज़बूत थींदो। पाकिस्तान भारत जे परॾेही वज़ीर जे बयान खे रद्द करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त भारत दहशतगर्दी जे पंहिंजी किरदार तां ध्यानु हटाइण जी कोशिश पियो करे। ख़िते अंदरि दहशतगर्दी खे हथी वठाइण में भारत जो किरदार वाज़े आहे। भारतीय इल्ज़ाम ग़ैर ज़िम्मेवाराना आहिनि। कुलभूषण जो मामलो रियासती सरपरस्ती में दहशतगर्दी जो मिसाल आहे। परॾेही तर्जुमान वधीक चवणु आहे त कश्मीर में भारत जो ग़ैर क़ानूनी ऐं जाबरानी फ़ौजी कब्ज़ो बरक़रार आहे। सिंध तास मुआहिदे जी हिक तरफ़ी भञकड़ी ख़िते में इस्तेहकाम खे नुक़सान पहुचाईंदी। इस्लामाबाद जी अदालत वज़ीर आला KPK जा ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। सुहेल आफ़रीदी ख़िलाफ़ पिका एक्ट तहत दाख़िल केस जी ॿुधणी। अदालत पारां वज़ीर आला KPK खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। परॾेही वज़ीर इसहाक़ डार स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि में शिरकत लाइ बीजिंग रवानो। इसहाक़ डार पाक चीन स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि में शिरकत कंदो ऐं चीनी परॾेही वज़ीर सां गॾु ॻाल्हियुनि जी गॾियल सदारत कंदो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि में पाक चीन बेतरफ़े ताउन जो जाइज़ो वरितो वेंदो। इसहाक़ डार 2026 में चीन जो दौरो कंदड़ ग़ैर मुल्की आला अमलदार आहे। यमन सूरतहाल ते पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में ॿीहर राब्तो। इसहाक़ डार ऐं सऊदी अरब जे परॾेही वज़ीर विच में टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल। इसहाक़ डार पारां छिकताण वधाइण वारनि क़दमनि खां पासो करण ते ज़ोर। इसहाक़ डार चयो आहे त मसइलनि जे हल लाइ ॻाल्हियूं ऐं सिफ़ारतकारी वाहिद रस्तो आहे। फैज़गंज वेझो औरत कार ऐं इल्ज़ाम हेठि क़त्ल, माउ खे बचाईंदे 7 ॿारड़ा ज़ख़्मी। ॻोठ मारूफ शहर में बशीरा शहर खे मामे ऐं मारोटनि घर अंदरि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॿारड़ा रेशमा, काशफा, शाहिदा, इम्तियाज़, तबसुम, मुस्तफ़ा ऐं तालिब सख़्त ज़ख़्मी। ॿारनि जो चवणु आहे त संदनि माउ खे बेगुनाह कारम जे कूड़ी तोहमत हेठि क़त्ल करे ज़ुल्म कयो पियो आहे। नूरियाबाद वेझो ख़ौफ़नाक हादसो, 2 मुसाफ़िर फ़ौत, 10 ज़ख़्मी। M9 मोटरवे ते रोड हादसे में पंजाब खां कराची वेंदड़ कोच साम्हूं वेंदड़ ट्रालर सां टकराइजी वई। फ़ौतनि मां हिकु मुसाफ़िर जी रहीमयार ख़ान वासी मोहम्मद आसिफ़ तौरु सुञाणप। उमराबाद चांडियो जे 3 घर-भातियुनि जो क़त्ल केस आख़िरी मरहले में दाख़िल। दादू जी क्रिमिनल ट्रायल कोर्ट में टीणी क़त्ल केस जी ॿुधणी। इल्ज़ाम हेठि आयल भाइर सरदार ख़ान चांडियो, बुरहान ख़ान चांडियो ऐं ॿिया अदालत में पेश। फ़रियादुदर जो वकील सलाउद्दीन पंवर दलील मुकमल कंदो। अॼु केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ थियण जो इम्कान।